खैरपुर में रुगो 24 कलाकनि अंदर औरतन समेत 4 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं फुरजा भी मुख़्तलिफ़ वाक़िया पेश आया आहिनि। जंहिं पुलिस खे अवां जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयो वियो आहे। जेकॾहिं उहा ई पुलिस रोड ते हथियारबंदनि हथां लुटिजी वञे त पोइ आम माण्हू कंहिं ते एतमाद करे। ही खैरपुर आहे, पर सवाल इहो आहे त छा हिते वाक़ई ख़ैर रहियो आहे? हिक ई रात में क़तल, फुर ऐं चोरियुनि जा केतिरा ई वाक़िया साम्हूं आया आहिनि। कोट डीजी थाणे जी हद में फुर दौरान मुज़ामत ते 17 ग्रेड जो ऑफिसर इंजीनियर फैसल भुट्टो क़तल थी वियो। अगड़ा जे ॻोठ केची वाहण में खोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में तकरार तां फायरिंग कई वई, जंहिंमें नारी कूंज खोड़ो क़तल थी वई। पिरालो वेझो कोट पुल वारे इलाइक़े में जागीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में कारां तकरार तां झेड़े में नौजवान आसिफ जागीरानी मारिजी वियो। ॼाण मूजिब हिन तकरार में ॿिन्ही धुरनि जा 9 ॼणा मारिजी चुका आहिनि। खैरपुर भरिसां ई ॻोठ इमाम बख्श नारेजो में कारां इल्ज़ाम हेठि नौजवान औरत शाइस्ता ज़ाल असदुल्ला नारेजो खे क़तल कयो वियो। ॿियनि वाक़ियनि में 2 अणॼातल लाश पिणु हथ कया विया आहिनि, जिन जी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। ॾोहारनि जो राज ठरी मीरवा ताईं भी पखड़ियल आहे। ठरी मीरवा थाणे जो सिपाही ख़ालिद शर ड्यूटी तां घर वञी रहियो हो, पर रस्ते में हथियारबंद संदसि सरकारी राइफल, मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन फुरे फरार थी विया। ॿिए तरफ़ पीर वसण थाणे जी हद में सब इंस्पेक्टर अला जवायो शर खां भी हथियारबंद मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन फुरे विया। हाणे गौर कजे त जेकॾहिं पुलिस एहलकारी महफ़ूज़ नाहिनि त आम शहरी केतिरो महफ़ूज़ आहे। फ़कीराबाद में दीदार थेबो जे घर मां अणॼातल चोर लखे रुपयनि जो सामान खणी विया। शहरनि जा घर, वापारियुनि जा दुकान, रोडनि ते हलंदड़ माण्हू, कंहिंखे बि ख़बर नाहे त ईंदड़ निशानो केरु बणिजंदो। पर उन सॼी सूरत हाल में सभ खां वॾो सवाल इहो आहे त ज़िम्मेवार केरु आहे? पुलिस चवे थी त कार्रवाई जारी आहे, छापा हयां पिया वञनि, जवाबदार जल्द गिरफ़्तार थींदा। पर अवाम पुछे थो, आख़िर इहो सिलसिलो किथे दंग कंदो? छा हर क़तल खां पोइ रुगो रस्मी कार्रवाई थींदी? छा हर फुर खां पोइ रुगो केस दाख़िल करण सां ई अमुन बहाल थी वेंदो? न, अमुन रुगो बयाननि सां बहाल नथो थिए। अमुन लाइ मज़बूत पुलिसिंग, जवाबदारनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई ऐं कानून जी बराबर अमलदारी ज़रूरी आहे। शहरी इल्ज़ाम लॻाइनि था, कमज़ोर पुलिसिंग सबबि ॾोहारियुनि खे कानून जो को डपु नाहे थींदो। ऐं हाणे खैरपुर जो आम माण्हू रुगो हिकु सवाल पुछी रहियो आहे, असांजी जान ऐं माल जी हिफ़ाज़त केरु कंदो? छो त शहरनि खे कंहिं ॿी फोर्स जी न, उन ई पुलिस जी ज़रूरत आहे जेका कानून जी ताक़त सां ॾोहारियुनि खे रोके सघे थी। खैरपुर खे बयाननि आसरनि जी न, पर अमन जी ज़रूरत आहे ऐं अवाम खे वाइदनि जी न, तहफ़ुज़ जी ज़मानत घुरिजे।